अॼुकल्ह माण्हू वज़न घटि करण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा डाइट प्लान फॉलो कंदा आहिनि, वर्जिश कंदा आहिनि, इन सां गॾोगॾु पंहिंजी खुराक में तब्दीली कंदा आहिनि, पर इन जे बावजूद बि वज़न नाहे घटिजंदो ऐं तवानाई बि हासिल नाहे थींदी। अहिड़ा माण्हू अमेरिका जे GM डाइट प्लान खे फॉलो करे सघनि था। इहो वज़न घटि करण लाइ असराइतो आहे ऐं हीउ डाइट प्लान हिकु हफ़्ते जो आहे। इहा दावा कई वेंदी आहे त रुगो हिकु हफ़्ते में वज़न 2 खां 3 किलोग्राम घटिजी सघे थो। पहिरें ॾींहुं अव्हां खे खुराक में रुगो मेवा खाइणा पवंदा। अव्हां पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि के बि मेवा खाई सघो था, पर अंगूर, केला या अंब जहिड़ा मेवा मना कया वेंदा आहिनि। पहिरें ॾींहुं वधीक पाणी पियो। अव्हां खे सॼे ॾींहं में घटि में घटि 8 गिलास पाणी पीअणो पवंदो आहे। सॼे ॾींहं में कंहिं बि मिक़दार में मेवा खाई सघो था। इन लाइ हिंदाणो बि हिकु बहितरीन ऑप्शन थी सघे थो। ॿिए ॾींहुं अव्हां खे रुगो भाॼियूं खाइणियूं आहिनि। अव्हां चाहियो त कंहिं बि क़िस्म जूं भाॼियूं खाई सघो था। अव्हां कचूं या उॿिरियल भाॼियूं बि खाई सघो था। नेरनि में अव्हां उॿिरियल पटाटा इस्तेमालु करे सघो था। सॼो ॾींहुं पटाटा खाइण जी ज़रूरत नाहे। अव्हां भाॼियुनि जा क़िस्मे क़िस्मे सलाद खाई सघो था ऐं यादि रहे त ॾींहं में 8 गिलास पाणी पीअणु जारी रखिणो आहे। टे ॾींहं अव्हां खे मेवा ऐं भाॼियूं ॿई खाइणा आहिनि। राति जे वक़्तु खाधे में सूप पियो ऐं सॼो ॾींहुं पाणी पीअंदा रहो। चौथे ॾींहुं अव्हां खे खीर ऐं केलो इस्तेमालु करणो आहे। अव्हां ॾींहं में 8 केला खाई सघो था ऐं 3 गिलास खीर पी सघो था। जेकॾहिं अव्हां सॼो ॾींहुं केला ऐं खीर न पी सघो त पोइ भाॼियुनि जो सूप पी सघो था। हाणे अव्हां खे ॾींहं में 8 बदिरां 10 गिलास पाणी पीअणो पवंदो। पंजे ॾींहुं पंहिंजी खुराक में टमाटा शामिल कयो ऐं ॾींहं में घटि 6 टमाटा खाई वञो ऐं पाणी 15 गिलास करे छॾो। इन सां गॾोगॾु अव्हां राति जो चांवरनि जी हिकु प्याली या कुकड़ जो गोश्त खाई सघो था। छहें ॾींहुं अव्हां खे खुराक में पटाटा ऐं अनाज शामिल करणो आहे ऐं ॿियूं भाॼियूं बि खाई सघजनि थियूं। हाणे अव्हां चांवरनि जूं 2 प्यालियूं कुकड़ जे गोश्त सां खाई सघो था। सतें ॾींहुं अव्हां सभु भाॼियूं हिकु प्यालीअ में चांवरनि सां खाओ। जेकॾहिं दिलि चवे त मेवनि जो जूस बि पियो ऐं ॾींहं में 12 खां 14 गिलास पाणी पियो। इन सां अव्हां जो जिस्म मुकमल तौर ते फिट ऐं डिटॉक्स थी वेंदो ऐं वाधू वज़न बि घटिजी वेंदो।